मेहड़ मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। फरमान चन्ना जी रिपोर्ट आहे। मेहड़ पेठे अलिफ ज़िले दादू ऐं तालके मेहड़ जे चूंडिजी अहदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब मेहड़ जी मक़ामी शादी हॉल में शानदार नमूने सां कई वई। तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि हैदराबाद डिवीज़न जे अहदेदारनि समेत वॾी तादाद में उस्तादनि, सियासी समाजी अॻुवाणनि, तालीम खाते जे ऑफिसरनि, गस्टा ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाणनि गाज़ी ख़ान जमाली, अब्दुल सारंग, मोहम्मद शरीफ तुन्यो, अली अहमद मंगण, निसार अहमद मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। पेठे अलिफ ज़िले दादू जे चूंडिजी आयल सदर एजाज़ अली चांडियो, जनरल सेक्रेटरी शमशाद जतोई, सीनियर नायब सदर आबिद हुसैन भंड, तालके मेहड़ जे सदर एजाज़ अली मंगी, जनरल सेक्रेटरी अब्दुल समद बुघियो, मतलूब नारेजो, लियाकत अली सुमरो ऐं ॿियनि उहिदेदारनि खे इलेक्शन कमेटी जे चेयरमैन गाज़ी ख़ान जमाली हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब दौरान अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सरकार सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे दरबदर कयो आहे। उस्तादनि जे हक़नि ते धाड़ा हया वञनि पिया। असांखे सुजागी करणु घुर्जे, तंज़ीमुनि खे गॾु करे पंहिंजे हक़नि लाइ जाखोड़ करे सघूं। हिननि चयो त प्राइमरी खां HST ताईं प्रमोशन कराया वेंदा। असां प्राइमरी उस्तादनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु हूंदासीं। संदनि जा मसइला मुआमला हल कया वेंदा। उस्तादनि जा बुनियादी हक़ वठाइण लाइ पूरी कोशिश कई वेंदी। हिननि चयो त असां समूरा उहिदेदार समूरनि उस्तादनि खे गॾु खणी हलंदासीं ऐं उस्तादनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ भरपूर जिदोजहद जारी रखंदासीं। हलफ़ बरदारी तक़रीब में आयल महिमाननि तोड़े चूंडिजी आयल उहिदेदारनि खे उस्तादनि पारां सिंध जी सक़ाफ़त पटका, टोपियूं, अजरक ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। हलफ़ बरदारी तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई ऐं हलफ़ बरदारी बाद सिंध जे सूफ़ी फनकार फ़कीर ख़ालिद भट्टी गीत ॿुधाए दाद हासिल कयो।